अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराशा। नाज़रीन, बुलेटिन में अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। सुप्रीम कोर्ट MQM पाकिस्तान जे तकबंदियुनि बाबति दरख़्वास्त उकलाईंदे हुकुम ॾिनो आहे त मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो 28 अगस्त ते हर सूरत में थींदो। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले लाइ पोलिंग 28 अगस्त ते कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। वाज़िह रहे त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो बरसातुनि ऐं जमात इस्लामी जी दरख़्वास्त सबबि 28 अगस्त ताईं मुलतवी कयो हुयो। सुप्रीम कोर्ट में MQM ऐं बदीन मां चूंडियल MNA फहमीदा मिर्ज़ा जे तकबंदियुनि बाबति दरख़्वास्तुनि जी ॿुधणी थी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल ॿुधणीअ दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इलेक्शन कमीशन तमामु घणी महिनत करे रही आहे। फहमीदा मिर्ज़ा अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त मां ऐं न ई मुंहिंजे ख़ानदान मां को इलेक्शन विढ़ंदड़ आहे, पर मां चूंडियल मेंबर तौरु बदीन जे अवाम जी नुमाइंदगी करणु चाहियां थी। हुन चयो आहे त ज़िले इंतिज़ामिया बि तकबंदियुनि जे हद बंदी कंदी आहे ऐं RO बि उन्हनि जो ई आहे। चूंड मवाद 1 महीने खां डिप्टी कमिश्नर वटि पियो आहे। सुप्रीम कोर्ट खे दरख़्वास्त आहे त चूंड मवाद जी ऑडिट कराई वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब TV। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।